ॾाढे ॾाढे बुलंद आवाज़ सां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, वीचारा हे मवालड़ी चवंदा हुआ न, चए सुन्नी अलीअ खे मञींदा ई कोन्हनि। अबा छो? चे पिट को असां कयूं, कुट को असां कयूं, मातम असां कयूं, लठियूं पाण खे पाण हणूं, हे अली खे मञणी कोन। अबा पिटणु कुटणु इहो अलीअ जो मञणु न आहे। अलीअ जे मञण जो मक़ाम अञा को ॿियो आहे। हाणे अली साईं जी बि ॻाल्हि ॿुधो, ॿी बि तव्हांखे अपील कंदुसि। 27 जे राति पाण ते ख़तमु कंदा आहियूं। उन 27 जे राति जे लाइ तव्हां खां ताउन जी ज़रूरत आहे। अवां महिरबानी करे उन 27 जे राति जे वास्ते ताउन कयो। असांजा दोस्त शागिर्द तव्हां वटि ईंदा। अवां दिलि खोले 27 जे राति ख़तम क़ुरान पाक में हिसो वठो। अल्लाह ताला तव्हांजे माल में ईमान में बरकतूं नसीब फरमाईंदो। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम। अबा मुंहिंजा अदा पिटण खे, कुटण खे, धकनि हणण खे मुहबत जी नाले ॻाल्हि न आहे। मुहबत उन जो नालो आहे जो उन जी पैरवी कजे, उन जी ग़ुलामी कजे, उन जो सही सही मक़ाम बयान कजे। अवां खां मां बि सुन्नी हो, मुस्लमान हो, पुछां थो ॾियो ख़बर तव्हां ई असांजो अली बहादुर आहे या बुज़दिल आहे? ॾाढे चओ, गरजी चओ। शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार। शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार। ला फता इल्ला अली, ला सैफ इल्ला जुल्फ़िकार। अली साईं जहिड़ो बहादुर कोन्हे, पर जेका अलीअ जे हथ में तलवार आहे अहिड़ी कंहिंजी तलवार कान्हे का। कसेरा मुयस्सर नशद ई सआदत, बकाबा विलादत ब मस्जिद शहादत। अहिड़ो भाग कंहिंजो थियो ई कोन जे ॼमे त बैतुल्लाह में ॼमे। चओ सुभान अल्लाह। ऐं जे मुंहिंजा अदा शहीद थिए त अल्लाह जे घर मस्जिद जे महराब में सजदे में शहीद थी वञे। मवाली ॼमे लोढ़े जे पाड़ में, मरे मकान जे कुंड में। हाँ, हुबदार वरी हैदर जो सॾाए, ओ मुंहिंजा सुहिणा जेकॾहिं तोखे हैदर जी सची वाकई मुहबत आहे त तोखे मुबारक आहे, पर उन अलीअ जे तरीक़े ते हल, पैरवी ते हल। मां तव्हां खां पुछंदुसि, अवां मुस्लमान पंहिंजे ईमान सां ॿुधायो, अली अल मुर्तज़ा शेरे ख़ुदा नबी जे सुन्नत ते हलंदो हो या शियो हो? ॾाढे ॻाल्हायो, ॾाढे ॻाल्हायो। नबी जे सुन्नत ते हलण वारो हो न, शियो त न हो न। शियो उनखे चइबो आहे जेको पिट करे। अबा हाल ॻाल्हायो, हाओ कयो या न कयो, फ़ैसिलो तव्हां खां थो पुछां, मुंहिंजे चवण ते ज़ोरी हाओ न कजो। शियो उनखे चइबो आहे जेको पिट करे। छा करे अबा? पिट करे न। सुन्नी उनखे चइबो आहे जेको पिट। रसूलुल्लाह दुनिया मां विसाल कयो, महबूब जे जुदाईअ जहिड़ी ॿी कंहिंजी जुदाई आहे? ॾाढे ॻाल्हि। रसूलुल्लाह जे फिराक जहिड़ो कंहिंजो फिराक आहे? मां पूरी दुनिया जे शीयनि खे चैलेंज थो कयां त शियो अवां पंहिंजे किताबनि मां साबित कयो, असांजनि में त कोन्हे, पर जेके तव्हां हथरादू किताब ठाहिया आहिनि अवां पंहिंजनि किताबनि मां साबित कयो त अली अल मुर्तज़ा शेरे ख़ुदा रसूलुल्लाह जो मातम कयो। ॻाल्हायो बा। जेकॾहिं अली शियो हुजे हा त रसूलुल्लाह जे वफ़ात जो मातम करे हा या न करे हा? ॾाढे चओ, करे हा या न करे हा? पर महबूब जे विसाल खां पोइ अलीअ सब्र कयो, उहो तरीक़ो इख्तियार कई जेको महबूब मुहम्मद जे सुन्नत वारो तरीक़ो आहे। मुजादा जे अली मातम करे हा, अली पिटको करे हा, अली कुटको करे हा। ॿिए नंबर में महबूब जे विसाल खां पोइ वरी 6 महीने फातिमतु ज़हरा हली थी वञे। उहा फरमाई थी, सुब्बत अलैया मसाइबुन लौ अन्नहा सुब्बत अलल अय्याम सिरन लयालिया। चओ सुभान अल्लाह। ये अम्मा फातिमतु ज़हरा जो शायर आहे। सुब्बत अलैया मसाइबुन लौ अन्नहा सुब्बत अलल अय्याम सिरन लयालिया। पाण खे थी चवे, ओ फातिमा, महबूब जे फिराक जी तुंहिंजे मथां एतिरी त तकलीफ़ आहे, एतिरी त तुंहिंजे मथां महबूब जे जुदाईअ जी मुसीबत अची वई आहे, जो इहा मुसीबत जेकॾहिं ॾींहं जे मथां पवे हा त ॾींहुं बि कारो थी वञे हा।
सुब्बत अलैया मसाइबुन लौ अन्नहा सुब्बत अलल अय्याम सिरन लयालिया। महबूब जे फिराक में 6 महीना जेरिया, 6 महीने खां पोइ पंहिंजे वालिद जे फिराक में हिन जहान खे छॾे थी वञे। हाणे मूंखे ॿुधाए त अली साईं खे वरी इहो ॿियो सदमो पहुतो आहे या नाहे? हिकिड़ो सदमो रसूलुल्लाह जो, 6 महीने वरी ॿियो सदमो फातिमा जो। अली खे खपे हा त मातम करे हा ॿिन्हीअ जो। मुंहिंजा दोस्त पर अली साईं सब्र कयो आहे, दुनिया खे ॾेखारियो आहे त मुंहिंजे हबीब फरमायो आहे मंज़र बल खुदूद व शक्कल जुयूब व दा बिदावतिल जाहिलियत फलैस मिन्ना। जेको पंहिंजे मुंहं खे धक हणे, पंहिंजा कपिड़ा फाड़े, रड़ियूं करे, जाहिलनि वांगुरु दाहूं करे, मुस्तफ़ा फरमाईंदा आहिनि मां मुहम्मद जो उम्मती हो नाहे, मुंहिंजे उम्मत मां ख़ारिजा। अलीअ जे सब्र मां साबित आहे त हो मुस्तफ़ा जे सुन्नत ते अमल करण वारो हुयो। चओ अली शियो, ॾाढे चओ अली शियो। पोइ जॾहिं तुंहिंजो असांजो मुर्शिद शियो आहे कोन त पोइ शियो मज़हब सचो किथां थियो? अली साईं खे मां साबित थो करे ॾेखारियां त अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा जो उहो तरीक़ो हो जेको सुन्नत जमायत जो तरीक़ो आहे। त मां अर्ज़ु पे कयो जे ॼमे त काथे? चओ काबे में। ऐं जे शहीद थिए त काथे? बीबी साहिबा फातिमत बिन्त असद। चओ सुभान अल्लाह। अली साईं जी अमड़ आहे, उहा चवंदी आहे अली मुंहिंजे पेट में आ। महबूब त घणे वक़्त खां मूं वटि रहंदो हो। महबूब जी मां पालना कई आहे, महबूब जी अम्मा गुज़ारे वई आहे, महबूब जो बाबो गुज़ारे वियो आहे। हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे अमड़ खां वधीक प्यार ॾेई फातिमत बिन्त असद अलीअ जे अम्मा पंहिंजे झोलीअ में पालियो आहे। चवे थी मूंखे ॿी बि औलाद हुई, पर जॾहिं हज़रत अली मुंहिंजे पेट में आयो आहे, महबूब अञा नबूअत जो बि ऐलान कोन फरमायो आहे। महबूब जॾहिं मुंहिंजे घर ईंदो हो, हबीबन जी अम्मा थी फरमाए, अलीअ जी अम्मा थी फरमाए, मां पंहिंजे पेट मूं आवाज़ ॿुधंदी हुअसि अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। बीबी साहिबा फरमाईंदी मूंखे हैरत लॻंदी हुई, पर मुंहिंजी हालत अहिड़ी थींदी हबीब ते नज़र पवंदी त मां ज़ोरी उथी बीही रहंदी हुअसि। भाइरनि खे ॾुखी लॻी, छो थी उथी? मोहम्मद तुंहिंजो भाइटियो आहे। मां उनखे चयो मां पाण नथी उथां, मूंखे का ॿी ताक़त आहे जेका उथारींदी आहे। ॿाहिरि इम्तिहान लाइ ॿधी वेहारनि था, भली ॾिसूं तोखे ताक़त उथारे कीअं थी उथी। हज़रत अली जे अम्मा खे रसा ॿधी वेहारे सुक करे छॾियो अथनि। ओचितो हबीब ते नज़र पई आहे, रसा किला टुटी आहे, शेरे ख़ुदा जी अम्मा बीठी आहे। भिट धणी चवंदो आहे 9 नीयर 10 ॾावणियूं 15 पैंढ पियासे, जॾहिं पिरी ॾिठास त छिरक छिनाई हेकड़े। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जे ॼमे थो महबूब जी ज़ात ॿाहिरि वियल हण, अली साईं जूं अखियूं बंदि हण। हफ़्तो गुज़री वियो, महबूब हफ़्ते खां वापसि आयो। अम्मा घणाई सुरमा लॻाया, दवाऊं लॻायूं, घणाई महमीरा अखियुनि में विधा, पर 8 ॾिहाड़ा गुज़री विया, अली अखि नथो खोले पियो। 8 ॾिहाड़े रसूलुल्लाह वापसि आया हण। ख़बर पई आहे त मुंहिंजे चाचे जे घर बचड़ो ॼाओ आहे। पंहिंजे जीजल अम्मा चाची साइण खे मुबारक ॾियण जे लाइ वियो। अम्मा तोखे मुबारक हुजे। अम्मा थी चवे अल्हम्दुलिल्लाह, पर 8हों ॾिहाड़ो आहे, बच्चियो मुंहिंजो अखि नथो खोले, अलाए बीमार आहे, अलाए अखियुनि खां नाबीन आहे, अलाए कहिड़ी ॻाल्हि आहे। हुज़ूर खिली थो जे, फरमाए थो मुंहिंजी चाची घबराए न, हाणे पाण ई अखियूं खोलींदो। तुंहिंजे पेट में अली कसम खणी आयो आहे त दुनिया जे तख़्ते ते वेंदुसि त पहिरीं मुहम्मद जो दीदार कंदुसि। सो अलीअ खे इहा ख़बर हुई त मुहम्मद करीम हिते मौजूदु न आहे, ॿाहिरि वियल आहे, तंहिंजे करे अली पाण अखियूं बंदि कयो पियो आहे। हाणे 8 ॾींहंनि जो ॼावल मुंहिंजे हथनि में ॾे, झोलीअ में ईंदो, पाण ई मुंहिंजे हथनि में मुंहिंजे साम्हूं अखियूं खोले मुंहिंजो दीदार बि कंदो त तुंहिंजी दिलि बि राज़ी करे छॾींदो। मुंहिंजा अदा प्यारे अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हबीबन पंहिंजनि हथनि में खयो आहे, हथनि में आयो आहे। महबूब करीम जी ज़ात फरमाइनि था इफ्ताह ऐनैक या अली, ओ अली हाणे त अखियूं खोल, तूं मुहम्मद जे झोलीअ में आहीं।
मुझे प्यारे शेरे खुदा मुझे हबीबन करीमन जे झोलीअ मुबारक में अखियूं खोले मुस्तफ़ा जो दीदार कयो आहे। अरे अदा जेको ॼमण सां ई मुस्तफ़ा खे सुञाणंदो तंहिंजो वॾो शान आहे। इन जे शान सां कंहिंजो शान लॻंदो? ॾाढो शान लॻंदो। ख़ुदा जो कसम आहे असांजो अली शेर आहे। चओ असांजो अली, ॾाढे जो असांजो अली। उन खां कुर्सी खसण वारो केरु आहे? चओ चओ उन खां कुर्सी खसण वारो। ऐं जेको ईअं चवे सो ॾफेर आहे या न आहे? को मां जो बच्चो ॼाओ ई कोन्हे जो अलीअ जो हक़ खसे। अलीअ ख़ुदि चयो आहे अबू बकर खे मां पाण पंहिंजे मर्दीअ सां मुसले ते इन्हीअ जे लाइ छॾियो आहे जो मां पाण ॾिठो आहे हिननि अखियुनि सां, हिननि कननि सां मां पाण ॿुधो आहे त आख़िरी टाइम ते मुंहिंजो महबूब मुर्शिद नबी करीम पाण पियो चवे त निमाज़ जो टाइम आहे, मां बीमार आहियां नथो हली सघां। अबू बकर खे चओ त निमाज़ मुसले ते पढ़ाए। अली थो चवे मां पाण रसूलुल्लाह खे ॿुधंदे चवंदे ॾिठो। हबीबन मुसले ते अबू बकर खे बीहारियो। अबू बकर जे लाइ अली थो फरमाए जंहिंखे रसूलुल्लाह मुसले ते बीहारींदो आहे अली उन जो साथ ॾींदो आहे। शियन खे चओ, शियन खे त साबित कयो सारी ज़िंदगी कॾहिं अबू बकर जी हज़रत अलीअ मुखालफ़त कई आहे? पंहिंजे किताबनि में ॾेखारियो पंहिंजनि मज़ा असां जन्मा न पंहिंजनि मज़ा ॾेखारियो त अबू बकर जी कॾहिं बि अलीअ मुखालफ़त कई आहे? जे दुश्मन हुजे हा, मुखालिफ़ हुजे हा, अली कंहिंखां डिॼण वारो कोन्हे। मुखालफ़त ज़रूरु करे हा, पर मुजादा हज़रत अली मुखालफ़त न कई। इन जो मतिलबु इहो आहे त अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा अबू बकर सिद्दीक़ सां ठाहो हो। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ आहे। सलात 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 मुंहिंजे हबीब ते। वाहिद बस जल्दी क्यों बाबा, नमाज टाइम पे दे, जल्दी क्यों वाहिद बस जल्दी क्यों, नमाज जो टाइम थिया। सलात सलात मुंहिंजे साईं ते। सलात मुंहिंजे सलात ते। दोस्तों अज़ीज़ो, शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़ात जी शहादत भी मस्जिद में थी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली साईं खे चयो अली लबैक या रसूल अल्लाह, वॾे खां वॾो बदबख्त केरु आहे? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कई या रसूल अल्लाह तोखे ख़बर बि तुंहिंजे अल्लाह खे ख़बर। वॾे खां वॾो बदबख्त केरु आहे? अल्लाह ॼाणे त अल्लाह जो रसूल ॼाणे। मुस्तफ़ा फरमाइनि था दुनिया में वॾे खां वॾा ॿ बदबख्त थींदा। ॿ घणा? पाण फरमाए हिकिड़ो उहो वॾो बदबख्त आहे जंहिं सालिह अलैहिस्सलाम जी ॾाचीअ खे शहीद कयो। अलाह जबल मां पैदा कई, नबी जो मोजज़ो थियो। हिकिड़ी ॾाची सॼे ॻोठ खे सॼो ॾींहुं खीर पीआरे। 4 थण, हिकिड़े थण मां माखी पई निकिरे, हिकिड़े थण मां खीर पियो निकिरे, हिकिड़े थण मां मुंहिंजा प्यारा दूत शरबत पियो निकिरे, हिकिड़े थण मां उन खां थधो पाणी पियो निकिरे। सॼे जहान जा माण्हू पीअनि त अलाह पाक जे ॾाची जेका जबल मां पैदा कयल आहे तव्हांजो खीर खुटे ई न। अलाह ताला जो हबीब फरमाए थो वॾे खां वॾो बदबख्त हो जंहिं ॾाचीअ खे मारियो। या रसूल अल्लाह ॿियो बदबख्त केरु आहे? इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ॿियो वॾे खां वॾो बदबख्त हो आहे प्यारा अली जेको हिन तुंहिंजे ॾाढ़ीअ खे रत सां रंगींदो। कोन था सम्झो? ॾाढ़ी खे रत कीअं लॻंदी आहे? या अली उहो बदबख्त तुंहिंजे मथे में तलवार हणंदो, पोइ तुंहिंजे मथे मथां रत वहंदी जेका तुंहिंजे सुहारी मुबारक मथां हेठि थी तुंहिंजे सीने खां हेठि लही वेंदी। तुंहिंजे हिन सुहारी पाक खे हदीस में ईंदो आहे हज़रत अली जे तारीख़ में त अली साईं जी ॾाढ़ी अहिड़ी सुहिणी हूंदी जो सीनो भरियो पियो हूंदो हो। चओ सुभान अल्लाह। ॾाढ़ी अहिड़ी सुहिणी जो सीनो भरियो बीठी हूंदी हुई। शेर ख़ुदा ॾाढ़ी रखे ऐं तूं ॾाढ़ी कूड़ा, अफ़सोस आहे मुसलमान।
महबूब जी सुन्नत आहे, इन सुन्नत खे जियार। हज़रत साईं फरमाइनि था प्यारा अली उहो बदबख्त शख़्स आहे जेको तुंहिंजे मथे में तलवार हणंदो ऐं तुंहिंजे मथे मां रत जा फुहारा वहंदा। उहे फुहारा वरी तुंहिंजे ॾाढ़ीअ खे लॻंदा, तुंहिंजी ॾाढ़ी पंहिंजे रत सां ॻाढ़ी थी वेंदी। वॾे खां वॾो काइनात में बदबख्त हुआ। पर प्यारा अली जंहिं ॾियारे तूं शहीद थींदे उन ॾियारे तूं रोज़े सां हूंदे। ऐं प्यारा अली तूं मां मुहम्मद सां गॾु अची रोज़ो इफ़्तार कजां। ख़ुदा जे हबीब जी 30 सालनि खां पोइ ॻाल्हि सची थी। घणनि सालनि खां पोइ? मुला तो चवे नबी के गैब जी ख़बर न आहे। ओ मुला रसूलुल्लाह त 30 साल अॻु ई ॿुधाए वियो अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा के अल्लाह ताला रमज़ान जे महीने में। चओ सुभान अल्लाह। 21 तारीख़ ते मैदान में न, अल्लाह जे घर मस्जिद में सजदे जी हालत में सुभान रब्बियल आला। चओ सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला। अल्लाह जे हुजूर में सजदे में सिर रखियो पियो आहे। अहिड़े टाइम ते शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जे राह में शहादत पाती आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन खां वधीक असांजे मुर्शिद जो ॿियो केॾो शान थी सघे थो। अल्लाह ताला तव्हां असांखे शेर ख़ुदा जी, महबूब जे सहाबा जी मुहब्बत नसीब फरमाए, अहल बैतन सगोरन जी मुहब्बत नसीब फरमाए, सहाबा किराम जी मुहब्बत नसीब फरमाए। जेकॾहिं सहाबा जी ऐं अहल बैत जी मुहब्बत आहे त इंशा अल्लाह ताला बेड़ा ई पार आहिनि। हाणे टाइम पूरो थी वियो आहे, पर हीउ मसइलो हिकिड़े दोस्त पुछियो आहे, उहो ॿुधायां, उन खां बाद में सुनत पढ़ंदासीं। ख़ुतबो ईद जो जेको आहे उन जे बारे में सुवाल कंहिं दोस्त पुछियो आहे त जेकॾहिं ईद जी निमाज़ पढ़िजे पोइ ख़ुतबो वरी ईद जी निमाज़ खां पोइ पढ़िबो आहे। इन ख़ुतबे जे विच ते ऐं ईद जे निमाज़ जे विच ते दुआ घुरिजे न। जीअं जो सलाम वराइजे, ईद निमाज़ जो सलाम वराइण खां पोइ फौरन मिंबर ते बि ख़ुतबो पढ़िजे, ख़ुतबे खां पोइ दुआ घुरिजे। ख़ुतबे जे विच ते, ईद वारे ख़ुतबे जे विच ते नमाज़ ईद खां पोइ दुआ घुरण जी इजाज़त कान्हे का। अल्लाह ताला शल तव्हां असांखे नबी करीम जी मुहब्बत नसीब फरमाए। हाणे जन दोस्तनि सुनत न पढ़ी आहे, सुनत पढ़ो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।